अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां अवां जो पंहिंजो मेज़बान अशरफ बुखारी। हिन वक़्तु असां सां सोशल एक्टिविस्ट उन सां गॾोगॾु सहाफ़त सां बि लाॻापियल आहिनि ऐं तमामु हिकिड़ो नालो आहे असलम मलिक साहब आहिनि जेका तक़रीबन जेको आहे शहर जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते जेको आहे ॻाल्हाईंदा आहिनि, लाइव ईंदा आहिनि ऐं गॾोगॾु जेको आहे ॿिया जेका मसाइल आहिनि शहर जा उहे बि जेको आहे स्क्रीन ते अची जेको आहे आगाही ॾींदा आहिनि माण्हुनि खे। जेको मीरपुर माथेले जो पार्क आहे हिन में करोड़े रुपयनि जी लागत सां जेको आहे हिन पार्क खे ठाहियो वियो, पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे हीउ उजाड़ जो शिकार बणियल आहे। हिते भॻल टुटल शयूं नज़र अचनि थियूं, बेंचूं ॾिसो उहे बि भॻल टुटल नज़र अचनि थियूं। हिते मॉडल्स जेका लॻाया विया हिकिड़ा तारीख़ी मॉडल आहिनि उहे बि भॻल टुटल नज़र अचनि था। ही इमारत जेको आहे वॾे 1914 में हिकिड़ी तख़्ती लॻल आहे जेकी 1914 खां ही जेको इमारत ठाही वई, उनखे रिपेयर बि करायो वियो। उनखां पोइ जेको आहे हाणे जेकी उनजी सूरत हाल आहे इंतिहाई गंभीर सूरत हाल आहे, जेकी भॻल टुटल उन जा दरवाज़ा बि नज़र अचनि पिया था। ऐं गॾोगॾु इहो बि ॿुधाईंदो हलां त हीउ हिकिड़ो तारीख़ी जंहिंखे असां चऊं माॻ आहे, तारीख़ी हिकिड़ो खूह आहे। हीउ खूह ठाहियो त वियो आहे पर हिन में हिकिड़ो गंद कचिरो अंदरि जेको आहे उछलायो वियो आहे। हिन महिल जेको आहे ख़स्ता हालत में आहे ऐं हीअ जेका वण टिण जेको आहे इहे सभु सड़ी चुका आहिनि। सभु जेको आहे हिनखे पाण गिरास चऊं या जेको आहे हिनखे छबर चऊं सिंधीअ में, त हीअ छबर खे जेको आहे हितां जेको मुक़ररु जेको आहे माली आहिनि घर वेठे पघारूं था खाइनि। हितां जो लाॻापियल जेके अख़्तियारियूं आहिनि उहे बि जेको आहे को हिकिड़ो एफर्ट नथियूं वठनि, न ई को एक्शन वठनि थियूं। हिन महिल असां दोस्त आहे असलम मलिक साहब, हिन खां सॼी सूरत हाल जे हवाले सां पुछंदासीं त ही छा मामिलो आहे, इन जो आख़िर केरु जेको आहे ज़िम्मेवार आहे जेको हिन पार्क खे उजाड़ करे छॾियो आहे। सैयद अशरफ हुसैन शाह बुखारी साहब, अवां जी वॾी महिरबानी साईं। दरअसल मामिलो ईअं आहे त अॼु खां 5 साल पहिरें ही पार्क जेको आहे इहो ठाहियो वियो ऐं हिन पार्क ते करोड़े रुपया ई ख़र्च कया विया ऐं हिन खे ॾाढो सिंगारियो वियो। ऐं हिन में तव्हां हाणे ॾिसो था त हीअ जेके बल्ब वग़ैरह या जेके लाइटिंग जो सिस्टम आहे, ज़बून लॻो पियो आहे, इहो सॼो लाइटिंग सिस्टम कयो वियो। ऐं उनखां बाद ही जेका असांजे पुठियां नज़र अचे थी हिकिड़ी अंग्रेज़नि जे दौर जी इमारत आहे, उन इमारत खे बि सिंगारियो वियो ऐं वॾो ख़ूबसूरत ही पार्क जेको आहे उहो ठाहियो वियो आवाम जे लाइ। लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हिन पार्क जे ठहण खां बाद हिन पार्क सां असांजी इंतिज़ामिया माटेली मां वारो सलूक कयो, जंहिंजे करे अॼु अव्हांखे यानी 5 साल गुज़री चुका आहिनि, ही पार्क अव्हांखे सफ़ा ज़बून मिले थो। हाणे अचो त इन पॉइंट ते ॻाल्हायूं त माटेली मां वारो सलूक कहिड़े हिसाब सां, उहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। ही जेको खूह आहे ही असांजी सकाफ़त जे हिसाब सां आहे। जीअं क़दीमी दौर में सिंध में मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे ही खूह हणी करे हिकिड़ो मिठो पाणी कढियो वेंदो ऐं उन हिसाब सां ही हिकिड़ी सकाफ़ती जेको आहे हिकिड़ो खूह तयारु थियो ऐं उनजे परी भर जेको आहे हिकिड़ो वॾो मोटर बि लॻल हुयो ऐं हिन में बाक़ाइदा पाणी जेको आहे उहो हलंदो हुयो। लेकिन अफ़सोस हाणे तव्हां ॾिसो था त ही सफ़ा ज़बून थी चुको आहे। पहिरां मोटर जेको आहे उहो लाहे उहो विकिरो करे खाई चुका आहिनि। उनखां बाद हिन पार्क में जेको बि लाइटिंग जो सिस्टम हुयो सॼा खंभा पटे करे उहे बि हुननि फ़रोख़्त करे छॾिया आहिनि। हिकिड़ी माफ़िया आहे जेका हिन पार्क जे पुठियां लॻल आहे। उनखां बाद अचो त हिते पार्क में वाटर कूलर हुया जेके मल्टीनेशनल कंपनियुनि जे तरफ़ां मिलियल हुया, ताकी हिते जेके अचनि था विज़िटर या जेको शहरी अचनि था त उन्हनि खे पाणी जी सहूलियत मिले। इलेक्ट्रिक वाटर कूलर हुया जेके 2 हुया, उहे 2 जेके आहिनि उन्हनि जेको आहे उहो खणी आया आहिनि, चोरी करे आया आहिनि हितां। ऐं उनखां बाद लाइटिंग सिस्टम बि तबाह ऐं सॼो पार्क जेको आहे इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबु हिन वक़्तु ज़बून हाली जो शिकार आहे। उन सां गॾोगॾु अव्हांखे इहो बि दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त ज़िलो घोटकी बैक वक़्तु 2 MNA ऐं 4 MPAs जो ज़िलो आहे। उनजे बावजूद बि ही जेको आहे ज़िले घोटकी जे हेडक्वार्टर शहर में मीरपुर माथेलो में पाण बीठा आहियूं। ज़िले घोटकी जो वॾो में वॾो पार्क जेकॾहिं चयो वञे त उहो ही आहे मीरपुर माथेलो जो। लेकिन अफ़सोस 2 MNAs ऐं 4 MPAs जे हुजण जे बावजूद बि पब्लिक जे लाइ जेका हिकिड़ी सहूलियत हिकिड़ी कयूं ही पार्क जी, उन खे ई उन्हनि तबाह करे छॾियो आहे। ही हिकु अव्हां इंतिहाई अहम सवाल कयो आहे, छो त अॼुकल्ह जेकॾहिं ॾिठो वञे त माशरे में तमामु घटि नौजवान आहिनि जेके पंहिंजी सिहत ते तवजो ॾींदा आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजी सिहत बहितर करण जे लाइ हिकु जिम जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं उन ख़्याल सां तक़रीबन 5 साल अॻु में हिते जिम जेका आहे उहा खोली वई।
उन जिम में जॾहिं स्टार्टिंग थी त असां बि उन में जिम में जेको आहे हितां जा मेंबर आहियूं सीनियर। उन में हिकु वॾी LCD ॾिनी वई तक़रीबन 32 इंच जी, ऐं उनखां बाद हिकु जेको आहे पंहिंजो स्प्लिट पंहिंजो AC जेको आहे एयर कंडीशन ॾिनो वियो। उहो एयर कंडीशन बि उतां लाहे करे खणी विया आहिनि, LCD बि खणी विया आहिनि। उनखां बाद जिम में जेको सामान हुयो उहो सामान बोसीदा थी चुको आहे ऐं उन खे रिपेयर बि न कयो वियो। ऐं हाणे हिन वक़्तु जेका जिम जी पोज़ीशन आहे त मां त साईं खे इहा गुज़ारिश कंदुसि उते बि ज़रूरु जेको आहे सूरत हाल ॾेखारी वञे जिम जी, ऐं नौजवाननि जो बि जाइज़ो जेको आहे वठी उहो बि दोस्तनि खे जेको आहे उहो ॾेखारियो वञे। सो हाणे हिन वक़्तु शदीद ज़रूरत आहे असांखे केबिल किरास मशीन जी, जेका तक़रीबन 5-6 लख जे अंदरि अची वेंदी, सुठी हिकिड़ी मशीन। ऐं उनमें जेको आहे उहो तक़रीबन को 5 खां 8 एक्सरसाइज़ जेके आहिनि उहे नौजवान करे सघनि था, उहा असां वटि नाहे। ऐं उनखां बाद जेके हाणे मौजूदा जेको सामान आहे उहो एतिरो बोसीदा थी चुको आहे जो उनमें जेके राडा आहिनि पंहिंजो चेस्ट जे लाइ उहे बिल्कुलु अनबैलेंस आहिनि, यानी राड त तव्हांखे नज़रदी राड आहे, लेकिन उनजो हिकु जेको आहे सिरो हेठि हूंदो, हिकु मथे हूंदो, जंहिंजे करे नौजवाननि खे शदीद मुश्किलातूं आहिनि। ऐं ॿी वजह इहा आहे त हिते जॾहिं जिम स्टार्ट थी आहे 5 साल थी विया आहिनि त कॾहिं बि असां वटि असिस्टेंट कमिश्नर या डिप्टी कमिश्नर हिकु चकर बि विज़िट न कयो आहे। यार हिकिड़ी जिम हले थी प्रॉपर तरीक़े सां त असां वञी करे ॾिसूं त नौजवान खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, छो त स्पोर्ट्स जी मद में लखे रुपया जेको आहे उहो असांजे ज़िले में ईंदा आहिनि DC वटि, उहे केॾां था वञनि। ऐं उन्हनि में जेको आहे उन DC साहब आहिनि अॼु ताईं जेको आहे हिते ख़र्च छो न कयो आहे, इहो हिकु अहम सुवालु आहे। छो त जेकॾहिं ॾिसो न हाणे हिते जेकॾहिं ख़र्च थिए हा त अॼु हिकिड़ी जदीद जिम हुजे हा, ऐं सिंध लेवल ते जेको आहे हिते इहा पहिरियों नंबर जिम हुजे हा, छो त इन जी लोकेशन तमामु हिकु प्यारी आहे। सो इहो हिकिड़ी जॻह ते पंहिंजो सुवालु आहे त DC साहिबान जेके आहिनि उहे स्पोर्ट्स जो जेको फंड आहे उहो किथे था ख़र्च करनि ऐं हेॾे जेको आहे उनजी तवजा छो न आहे। बस में हिते न ध्यानु न ॾियण जे करे ऑफिसरनि जी जेकी नाअहली आहे उनजे करे इहो पार्क जेको आहे सफ़ा तबाह थी वियो आहे। जेकी शइ हिते ख़राबु थींदी रहे पई उहा उते ई रहिजी वञे पई, उनखे मतिलबु उहो रिपेयर न करनि पिया। उनजी नाअहली जे करे अॼु इहो पार्क जेको आहे उजड़जी वियो, ख़राबु थी वियो आहे। त 80 लख मंज़ूर थियो वियो आहे, लेकिन कमु तव्हां इहो ई ॾिसो था, दीवार जेकी आहे अॾाई त आहिनि, लेकिन इनमें बि कोई मज़ो नथो लॻे ऐं मटीरियल बि बिल्कुलु नाक़िस इस्तेमालु कयो अथनि। ऐं बस इहो ई हाल आहे, कमु न करायो वियो आहे। पार्क में कोई बि कमु न थियो आहे। ऐं उनखां अलावा हिते वेहण जे लाइ जेकी बेंचूं वग़ैरह हुयूं उहे बि सफ़ा तव्हां ॾिसी सघंदा आहियो ख़तमु थी वियूं। यकीनन ईअं हूंदो, ॾिसो न पहिरीं जॾहिं बाग ही पार्क ठहियो केॾो सुहायतो हुयो, ख़ूबसूरत हुयो। हिते माण्हू शहर जा ईंदा हुआ विज़िट लाइ, घुमण फिरण लाइ, ॿारड़ा बि ईंदा हुआ। हिते झूला ठहियल आहिनि ऐं पींघूं ठहियल आहिनि, उन ते अची वेहंदा, ॿार ॾाढा ख़ुशि थींदा हुआ। हाणे हीअ जेकी सूरत हाल आहे, इन सूरत हाल में इन जो ज़िम्मेवार तव्हां कीअं था सम्झो त केरु ज़िम्मेवार हूंदो? सर इन जा ज़िम्मेवार इहे ई आहिनि जेका DC थी वियो ऐं SSP साहब थी विया, उन्हनि उहे वॾा ऑफिसर जॾहिं इन्हनि जेका क्लार्क वग़ैरह कुझु बि आहिनि जेका मतिलबु पंहिंजो ठीको खयूं वेठा आहिनि, उन्हनि ते ज़ोर भरींदा त उहे हिते कमु करेंदा। अगरि उहे ज़ोर न भरींदा त पोइ इहो ईअं ई तबाह, जीअं तव्हां ॾिसो था, अञा वधीक तबाह थींदो वेंदो, ख़तमु थी वेंदो।